कृष्णी मूं सोचो आहे त हिन पूरे ॻोठ जी ख़िदमत कबी। एहसाज़ादा तू मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधंदो हुजी, तू ॻोठ जा दिला भरींदो हुजी या ॻोठ जी ॿोहारी ॾींदो हुजी। पहिरियां ॻाल्हि ॿुधंदी कर, पोइ सोचींदी कर। तकड़ कमु शैतान जो आहे, मेंटल चरी। जीअं तूं हाणे कंदो हुजी, मुंहिंजो मतबल आहे त ॻाल्हि करे जान छॾाईंदो हुज। ॿुध कृष्णी, मुंहिंजी हिकु कोशिशि आहे त ॻोठ में स्कूल खोलियां ऐं ॿारनि खे तालीम ॾियां। ॻाल्हि तमामु भली कंदो हुजी, पर इहो कमु तूं न कंदो हुजी। छो कोन कंदुसि? ॿुधाए त सही, तूं भला सफ़ा मूंखे बेकार सम्झो आहे छा? ॿियो न त छा? मुंहिंजो मतबल हुजे त पहिरें तोखे अंग्रेजी जो शौक़ु हुजे, वरी स्कूल जो। पहिरियां हिकु कमु कयो न हुजे, वरी ॿिए जो सोचींदो हुजी। ओ चरी, मां स्कूल में दीनी तालीम, अंग्रेजी तालीम ऐं ॿारनि खे सिंधी बि पढ़ाईंदुसि। अलफ फंबो ए बला बला। पतो जहिड़े ॼाड़ी खोरड़ पढ़ंदो केरु हुजे। जेको ॿार तो वटि पढ़ंदो हुजे त 5 साल खां पोइ उहो बि चरियो थी निकिरंदो हुजे। अबो, असुल माण्हू वञे त काॾे वञे? असुल सम्झ तो में ठुप कोन्हे, हरू भरू थी वई मथो हणे। मां सभु सम्झंदी हुजां, अञा अकुल तो में घटि हुजे। चङो माणे हलंदी हुजां, किथे तूं मुंहिंजो मगज न पंचर कंदो हुजे, रोजी बि त कंदी हुजां। हा वञो वञो, रुगो ॾोकड़नि जे पोयां माल खपे। ॻोठ जे मुस्तक़बिल लाइ न सोचिजांइ, उहो मां ठीको कयो। चूंडस अची कमु चढ़ियो आहे, हाणे तूं असां वटि कुझु ॾींहंनि जो महिमान आहीं। जे महिमान था सम्झो त मुर्गी वग़ैरह खारायो न, ख़िदमत त कयो न। सफ़ा को तॾे जा किन आयो ॿियो? अड़े तूं मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झी नथो। ॼाण तो वारे पी ॾोकड़ांदा ऐं तूं पोइ आज़ादु थी वेंदे। शिकारी, ओ शिकारी, चाहे मोगा सकी छो थो? ॻाल्हि अहिड़ी आहे जो तूं ॿुधंदे न, कंदे कां चकनी। पोइ खणी ॿुधाए त सही, ख़बर त पवे त मसलो छा आहे। इनारो पी मिलियो सुबुह जो जमादार, चए लोकेशन जी ख़बर पइजी वई आहे। शाम जो उते छापो हणंदासीं। पोइ भले वञी छापो हणनि, केरु थो रोके न। ओ मोगा, हिते हणंदा छापो, हिते। सची ॿुधाए, पोइ छा थींदो? कुझु बि कोन थींदो, रुगो तव्हां मरंदव, मां आज़ादु थींदुसि। मरंदासीं तॾहिं जॾहिं असां हिते पुलिस खे मिलंदासीं न। मतिलबु त जॻह मटाइणी पवंदी, ईअं न? पर उहो बि जल्दी करिणो पवंदो, शाम अची थी आहे। बिल्कुलु सही थो चई, हिनखे फसल जे विचां लिकाए हलंदासीं। जल्दी कर। मुंहिंजो अखियूं न ॿधिजो, मूंखे नज़र कुझु बि कोन ईंदो। अड़े तूं त माठ करे त कयूं ई न पूरो। हिन अखियूं ॿधे हथ पैर खोली था हलूं। मुबारकूं चाचा, मुबारकूं। ख़ैर मुबारकूं पुट, भला ख़ैर त आहे। वरी केरु राज़ी थियो आहे मूंखे संग ॼण जे लाइ, जो वरी मूंखे मुबारक थो ॾी? चाचा, तूं बि हद थो करी। हिन उमिरि में माण्हू तोखे मौत त ॾेई सघनि था, अब संग केरु ॾींदुई? अब हथो वारो जेको भाटियो आहे न, उहो स्कूल खोलण जी कोशिश में आहे। पुट ॻाल्हि त ॿुधो, हाणे असांजी नज़र ई कमु नथी करे त स्कूल पढ़ी छा कंदासीं? वाह चाचा वाह, शहज़ादो मासूम ॿारनि जो स्कूल खोलण थो चाहे, कुराड़नि डांदनि जो न। पोइ इहा ॻाल्हि त सुठी आहे, ॻोठ में तालीम ईंदी, शऊर ईंदो। वरी असां वारे ज़माने में अंग्रेज़ बि असां सां गॾु पढ़िया हुआ। अंग्रेज़ तोसां गॾु? बाबा ख़ुदा जो वास्तो थो, हथ थोरो हल्को रख बा, हथ हल्को। छो भला? मां भला कूड़ तो हणा छा? ॿियो न त छा, मूं जेको ॿुधो आहे त तव्हां कॾहिं स्कूल जे भर मां ई न गुज़रिया हो, इएं नज़दीक मां। पढ़ण जी ॻाल्हि वरी कीअं थो करी चाचा? ओ बाबा ॻाल्हि ॿुध, तोखे का ख़बर नाहे। मां अंग्रेज़नि सां गॾु पढ़ियो हां, पर उते वॾो मसइलो इहो हुयो त न हू पिया सम्झनि सिंधी, न मां पियो सम्झां अंग्रेज़ी। पोइ खणी हथ कढियासीं अबा।
वाह जो ठाहे ठोकी चाचा, उन्हनि खे सिंधी सम्झ में अचे ई न पई त तूं अंग्रेज़ी कीअं पढ़े। वाह चाचा वाह। अड़े चरियो आहीं छा? मुंहिंजो त अंग्रेज़नि सां इन ॻाल्हि ते झेड़ो हुयो, जेकॾहिं तव्हां सिंधी पढ़ंदव त मां बि अंग्रेज़ी पढ़ंदुसि, न त ठाहियो। मां तोबा कई चाचा, मां ज़ारी कई, बसि हाणे रहम कर। अब हाणे त मूंखे चक्कर था अचनि चाचा, चक्कर था अचनि चाचा। अरे हिन खे मां छा चयो? हिन खे त मां कुझु बि न चयो, हे फाको ॾेई वञी किरियो। जमादार साहब ही ॾिसो रसो। हाँ, इन जो मतलब त लोकेशन बिल्कुल दुरुस्त हुई। माना त हिननि खे असांजे अचण खां अॻु में ई मुखबरी थी वई त असां अचूं था। इन जे करे यूनुस खे हितां खणी ॿिए हंधि फरार थी विया आहिनि। सर हाणे छा कयूं? छा वरी छा करणो पवंदो? दा फ़िलहाल मोटी हलणो पवंदो, वरी ॿी जाइ ते हुननि खे ॻोल्हणो पवंदो लाज़मी। जमादार साहब हुननि खे कीअं ख़बर पई? किथे सियाणे सिपाही त फोन न कनि? हे वरी ॿुध, अड़े सियाणो पाण ॿियनि खे ॿुधण जे लाइ सटूं थो हणंदो अथे, हे वरी कीअं ॿियनि खे ॿुधाईंदो? वधाईंदो? मां एतिरो गद्दार न आहियां जो धाड़ेलनि सां दोस्तीअ जो हथु वधाईंदुमि। सर हाणे हलणु घुर्जे, हमला जे बटण खे हथु लॻी वियो अथई। चए बिल्कुलु सही तो। सही तो चए, सही तो चए। हाणे त अञा वधीक मथो चटींदो। खटींदो? रुगो मुक़ाबिलो थिया पोइ ख़बर पया त केरु खटींदो केरु हाराईंदो। हाणे वधीक हिनखे केरु ॿुधंदो? अरे महिरबानी कयो हिनजे वात ते हथु ॾो, हितां हलो। हथु ॾे वात ते, बचियूं हले हिते, हे बि असांजे लाइ अची थी चटी आहे। छो त खमीसा छोकिरीअ जो नालो ज़रीनामा मटाए मोगी रखियो अथई छा? पोइ का मिठाई बिठाई त विराया, भला मूंखे न करे चाचा खुदन बाबा त मिड़े ई मूं ते नालो रखियो आहे मोगी। तूं बि चाचा थोरो अकुल मां कमु वठि, हरू भरू ॻाल्हि मां ॻाल्होड़ो न ठाहे। अरे मीरल कर त ख़बर छा थियो इन जमादार वारे छोरे जो? रईस बाबा अॼु आयो अथई छापो, वधीक ख़बर ख़ुदा खे बाबा। हाँ अगर सॼी बादशाह जे सिर जो ख़ैर हुजे। तोॾे बि ख़ैर हुजे मीरल, इहो ॾे त ख़बर तोरो आवाज़ कीअं मटिजी वियो ॾे? बाबा इहो मां न पर मेव बागड़ी आहे, मेव बागड़ी। होली ॾिसो, होली होली हो बीठो अथव। ख़बर ॾे ख़बर, मां को अंधो आहियां छा? ॾे ख़बर मेवा, तुंहिंजा कहिड़ा हाल आहिनि? अक सभु ख़ैर हुजे रेसराम भुटा खान। असल में मेवा तोखे तकलीफ़ न ॾियां, पर लच्छू निभागो जेको आहे न असुल मुंहिंजो सिर ई खाई वियो आहे। ये लच्छू वरी कॾहिं का हराम खाइण शुरू कयो हुजे? अगरि मुंहिंजो मतबल हुजे त लच्छू तुंहिंजो जो सिर खाईंदो हुजे। उहा त तोखे ख़बर हूंदी, रईस कहिड़ो तुंहिंजे घर ईंदो आहे ॼण। हाँ जो उनखे ख़बर हुजे त मसइलो छा आहे? हाँ अरे लच्छू खे तूं घर छो नथो अचण ॾी? हाँ ख़बर त पवे न बाबा। हाँ
अकल लच्छू के मां पंहिंजे घर कोन अचण ॾींदो हुजां जेॾो को लाचार बि हुजे न त पोइ लच्छू खे तूं पंहिंजे घर छो न वठी वेंदो हुजे। अरे मूंखे ख़बर आहे मां गोंधो थोरो ई आहियां। जॾहिं मेवो मां भौंकूं था त तोखे विच में अचण जो कहिड़ो लाचार आहे? हाँ अरे मेवा तूं जो लच्छू जो कहिड़ो मसइलो आहे? हाँ छो नथो हुन वीचारे खे घर अचण ॾे? अगर ऐसा वॾा ये असांजे घर जो मसइलो हुजे असांजी इज़त जो मसइलो हुजे इन जे करे तूं असां ते छो नाराज़ थींदो हुजी? बाबा साईं को घरू मसलो आहे का न का लच्छू बि त हरकत कई हूंदी न तॾहिं त मेवो हुनखे घर अचण नथो ॾे। हाँ न त हाणे मेवे जो भाइटियो आहे रत अथसि भला कीअं रोकींदुसि? ठीक आहे मेवा तुंहिंजी महिरबानी साईं जो तूं असां ॾे आहीं। अरे यो मीरे न ॾेसि मेवे खे 5 रुपया ख़र्ची तड़े कढेसि हल। हाज़ुर साईं जेको हुकुम रहीस बाबा हाज़ुर हाज़ुर। शिकारी हिन ढोर जूं अखियूं खोलियूं या न? न तकड़ न कजाए हेॾनि वारो रस्तो बि छॾे आई। पोइ छा आहे मां कोई हितां भॼंदुसि छा? अरे चिड़िया की सच्ची ॻाल्हि पुछी न असां जी तो वफ़ात आऊं इने के सॾे कंदो रहंदो असांखे मारनि जी थो करे। अड़े जे असां मोआसीं न त जीअरो तोखे बि कोन छॾींदासीं। मुंहिंजो कहिड़ो ॾोह जे बाबो तव्हांखे मारण थो चाहे त तव्हां खणी उनखे मारजो बाक़ी मूंखे न मारजो। हा मिठो ॾाढो अथई ऐं चढ़ियो भाई ॻाल्हियूं सियाणनि वांगुरु थो करे। मां त चवां थो कयूं था हिन खे दुड़ी दुफ पोइ ख़बर पवंदी इन जमादार खे दाड़ेलनि सां फटाइण जो अंजाम छा थींदो आहे। ओए सही आहे भली तव्हां मूंखे मारियो पर बचंदो तव्हां बि कोन। पुलिस तव्हांखे ॻोल्हे ॻोल्हे मारींदी। कोन था तोखे मारियूं बेजार त न पिणे वॾो बिछनी आहे साईं 5 लख कोन अथसि भला 5000 ॾिए ऐं तोखे आज़ादु कराए वठी वञे वटि माण्हू आहे त ते छापा हणंदो। शिकारी का टल सोच दिमाग़ विढ़ाए त कीअं हिन मां जान बि छुटे ऐं 5000 असांखे बि मिलनि। ॾुकड़ रुपए जो बि आसरो न कयो रुगो जान बचेव न त बि तव्हां कमायो। ॻाल्हि तूं सही ऐं मुंहिंजो मतिलबु आहे असां तोखे कोन छॾंदासीं कुझु न कुझु त वठंदासीं न। भली कयो शौक़ु पूरो पाण ई ख़बर पइजी वेंदव। हाणे घणी बक न कर अॻ में ई मथे में सूर आहे। ॾिठई न था खमीसा जमादार जो छापो छोरे खे धाड़े खणी विया पोइ वञी फाको कयो। अबा खुद ने यार तूं बि त कमाल थो करे तोखे ख़बर न आहे छा इहो पुलिस जो पुराणो कमु आहे सदाईं लेट सां पहुचंदी आहे। उहो त ॿियनि लाइ न पर ही त जमादार जो पंहिंजो सॻो पुटु हुयो घटि में घटि इन ते त मुड़सी करे। हाँ अम्मा मुड़सी ऐं जमादार इहो मुमकिन ई न आहे पर यार धाड़ेलनि खे ख़बर कीअं पई अदा खमीसा इहा ॻाल्हि सोचण जी आहे। अदा पुलिस खां वधीक धाड़ेलनि जो नेटवर्क आहे उन्हनि खे जल्दी ख़बर पइजी वेंदी आहे। उहा बि जॾहिं ख़बर पए न त नेटवर्क अथनि कहिड़ी कंपनीअ जो पोइ करे माण्हू उन्हनि नंबरनि ते फ़ोन ऐं सियाणप करे उन्हनि खे पकिड़े वठे। मां मोबाइलनि वारो नेटवर्क नथो चवां वास्तनि ऐं राब्तनि वारी ॻाल्हि थो कयां पियो। तो बि सफ़ा का मुंहिंजी मोगी थी आई छो अदा खमीसा छोकिरीअ जो नालो ज़रीनामा मटाए मोगी रखियो अथई छा? पोइ का मिठाई बिठाई त विराया भला मूंखे न करे चो। चाचा ख़ुदि न बाबा त मिड़ई मूं ते नालो रखियो आहे मोगी। तूं बि चाचा थोरो अकुल मां कमु वठि हरू भरू ॻाल्हि मां ॻाल्होड़ो न ठाहे। अमां मूं बस कई मूं माठ कई बाक़ी जेको मूं वारो अकुल आहे न केड़ी महिल ईअं कमु करणु छॾे वेंदो आहे हैंग थी वेंदो आहे। तुंहिंजो अकुल त सदाईं कमु छॾे वेंदो आहे केड़ी महिल अकुल ईंदो अथई आहे तूं सिधो अकुल जो दुश्मन। शाबस हुजे अदी हकीमा खे जेकी तोखे संभालियो वेठी आहे बाक़ी तूं त आहे सफ़ा जो सफ़ा चरियो। मां चरियो आहियां तव्हां सभु सियाणा बस न रुगो जिंद छॾियो सियाणा नहीं वाजी थोड़ा करे छा पर न कींदा लॻ है अटे जी मशीन जहिड़ो सयूं थी कढे वा त अकुल बि हुजे न। मूंखे पक ई मूंखे पहिरियां खां ई पक ई इन तुंहिंजी सुस्ती जे करे यूनुस खे हुतां धाड़ेल कढी वेंदा। ख़ुदा खे मञ हाणे माठ कर पूरो कलाक मुंहिंजो मथो खाधो थी हाणे चुप कर हाणे मूंखे बख़्श। छो माफ़ी ॾियां तोखे
जेकॾहिं न तूं प्लानिंग सां छापो हणीअ त यूनुस हिन वक़्तु असां वटि हुजे हा। शरीफ़ा यूनुस मुंहिंजो बि पुटु आहे। मां कोशिशि कयां पियो, हथु करे वठंदुसि यूनुस खे। मां त चवां थो इहा वर्दी ऐं हथियार मूंखे ॾे, उहे मां ॼाणा ऐं धाड़ेल, छो त आऊं किरड़ आहियां किरड़, को टिंदड़ न जहिड़े तेरे जे पेर न अची वञा। वाह वाह सुरीला, हाणे तूं माना हथियार खणंदे ऐं वर्दी बि पाईंदे। मोहन मोहांडो गॾ जो आंडो। तोखां त भलो आहे न, हरू भरू ॾाढो त कोन थो वणे, मथे में सूर त कोन थो हुजे न। मसदी तो मूंखे मञियो आहे, न त रोज़ रोज़ तो हिन जे चवण ते मुंहिंजी बेइज़ती कंदी आई। किरड़ खान, इन में तुंहिंजो को बि ॾोह कोन्हे अब्बा, इहा मुंहिंजी बुराई आहे जो तव्हां ॿई भेण भाउ वेठा थिया ॻाड़ी हणो, मुंहिंजो मथो था खाओ। असां साईं ते वेठो था ॻाड़ी हणूं, पर तूं जेको दर्स वेठो थो ॾीं, सिधो सो चओ न त तुंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। और न जहिड़ो न तुंहिंजो निभाग मुंहिंजे कढ लॻो पियो आहे, मूंखे लॻे थो हिन निभाग जे करे कंहिं न कंहिं ॾींहुं मूंखे शहीद ज़रूरु कराईंदी। हा, शहादत बि नसीबनि वारनि खे मिलंदी आहे, तो जहिड़नि खे न। नसीब शरीफ़ा, नसीब त वाकई फिटल आहे। जे नसीब भलो हुजे हा त तूं मुंहिंजी ज़ाल ऐं हे मुंहिंजो सालो न हुजनि हा। न साईं न, तुंहिंजो रिश्तो अमेरिका मां अचे हा। अरे दुआ कर बाबे साईं खे, जंहिं तोखे अॼु जो रिश्तो ॾिनो। मां वञा भला, हलियो वञा चओ त हितां। ली मां त मरी सफ़ा मरी घड़ी खनि ॿाहिरि वञी सुकून वठी अचां, चओ त वञा। त पोइ वञ न, वञी छो नथो? असां तुंहिंजे लाइ सिकूं कोन था। उहा बि भली ॾे, पर रसो त सॻो वठिजांइ। ॻरू मुड़सां ई मतां उहो रसो टुटी पए, हरू भरू जो इहो धकु लॻई। सॼण मुंहिंजी वॾी आई हा, सॼण आहियां तुंहिंजी, तॾहिं त धक लॻण खां बचायई थी। ओ माय लवली ब्रदर, बाबा ये जमादार को भजी त धाड़ेल वया नी, पर तव्हां परेशान छो वेठा हो माय स्वीट ब्रदर? मां परेशान इन जे करे आहियां त यूनुस वीचारो आहे दरवेश माण्हू, किथे धाड़ेल हुनखे तकलीफ़ त न ॾींदा, छो त जमादार बि हुननि सां धोखो कयो आहे। ओ माय लवली ब्रदर, थी सघे थो बाबा जमादार खे त सभु ख़बर आहे न, छोरे खे लख ॾेई आज़ादु कराया। बाक़ी रही ॻाल्हि 5 लख जी, उहे त बस सॼी उमिरि जमादार वटि गॾु न थींदा। हा, इहो सही थो चई शहज़ादा, पर 5 लख त हुननि घुरिया हा न, हे बि लख ॿ ॾेई मेड़ मिंथ करे हा, थी सघे थो मञी वञनि हा। ओ माय लवली ब्रदर, ॾिठो कोन हुई इन जमादार खां लछू बागड़ी कोन पकड़िजे पियो, त वरी इहो धाड़ेल कीअं पकड़ींदो? जट सोई जट मेंटल। न ईअं सफ़ा जट कोन्हे, कुझु दर्जा पढ़ियल आहे। ओ माय स्वीट ब्रदर, मां उहो जट न पियो चवां, मां चवां पियो त अकुल घटि अथसि लवली ब्रदर, उहो जट पियो चवां। असल में जमादार जो जेको मक़सदु आहे न, उहो इहो आहे त पैसा न भरिया, यूनुस खे ईअं छॾाए चा। ऐं बा धाड़ेलनि जी त ख़बर अथई त हू वात फाणियूं वेठा हूंदा आहिनि पैसनि जे लाइ। उहा त जेकॾहिं वात फाड़ियूं वेठा हूंदा त को पखी अची करे वरी नम 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 विठ न लाहे वञे, सफ़ा को चरिया आहिनि। ॿियो वरी का मेंटल सम्झीसीं तूं बि तमामु घणो तो नालो यूनुस जो बदनाम आहे, बाक़ी सही ॻोठ में तो जहिड़ा बि 10 को खनि चरिया आहिनि। छो अदा छा में मां चरियो आहियां? ऐं मुंहिंजा को नट बुलट ढिला आहिनि, तेल में ॿुधाए त मां छा में चरियो आहे? मुंहिंजा भाउ शहज़ादा, मूंखे इहो ॿुधाए त तूं सियाणो छा में आई? हाणे घर जी वेही संभार कर, ॻाल्हि कजांइ घर जो जेतिरे ते चाचो अचे।
मां थोरो अरे चक्कर नहीं था ठीकु आहे बरोबरु चढ़ियो छॾे थो तूं अहिड़ा बूट चढ़े ॾेड़ा नी आहिनि सफ़र एजुकेशन हिकिड़ो असां अरे अरे आस्ते छोरा आस्ते उपमा भजन ले जा कथे भजंदा कीअं तो जाओ ॿाहिरां आहिनि कोन जो भजंदा स्टील जा ठहियल हूंदनि अरे छॾ हले हलो के ना सेठ तूं जाओ बाजे हिन उमिरि में भजंदा हुजनि त ठाहींदो केरु हुजे अल्लाह न करे निभागा पर सहूलियतूं हिन महिल घणियूं आहिनि इहे हॾनि वारा डॉक्टर वेठा आहिनि झटपट में ठा सां कमु तयारु के सेठ तूं जाओ बा डॉक्टर ना ठाहींदो हुजे के हा बाक़ी स्कूटर जो मिस्त्री तूं जाओ बा ठाहींदो हुजे अरे लख लोन त घणी हुजे मां पंहिंजी का ॻाल्हि थोरी थो कयां के अच्छा कंहिं ॿिए जी ॻाल्हि कंदो हुजे के उन्हनि जाओ बाबा के डॉक्टर ठाहे वेंदा हुजनि अरे लछू मूं ॿुधो आहे त तूं रामभूटे ॾे वेहे इन मेवे जी दाह खणी के हा सेठ ॿ चकर वियो हुजारे रामभूटे खान ॾे के पर चाचो में वो मुछा वॾी बेवाजिबी कंदो हुजे अरे कहिड़ी त सां बेवाजिबी थो करे मानीअ में मिटी विझी थो खाराए जा के ना सेठ इहो असांजे घर जो मसलो हुजे अरे किथे वीचारी कृष्णी खे तंग त न कयो अथव कच्छ मुंहिंजी कृष्णी जो नालो न वठंदो हुजे धक हणी मणको न भञी विझंदो हुजे अरे हाणे ठहियो घणो ठाहू कोन थी मुंहिंजो तो ते एतबार कोन्हे ईअं न थिए जो मुंहिंजो मणको भञी विझे केतिरो चरो बि न हुजां बस केॾी महिल गैरत ईंदी हुजे अरे इहा गैरत पाण वटि संभाले रख वञी तूं ॼाण त इहो मेवो ॼाणे धूड़ पायो वञी वाह छा त आस्थानो आहे वाह आयो वयो मार ॾींहुं न खार हिते फिल्म वाह जो ठहंदी छा त मंज़र आहे ही मंज़र अजीब आहे हिते वाह जो फिल्म ठहंदी ही गरीब आहे ॾाढो पीर शरीफ आहे मां शरीफ न आहियां मुंहिंजा बच्चा मां शरीफ जो परस्तार हां परस्तार माना पूजींदड़ हाय हाय छा त लफ़्ज़ आहिनि परस्तार त पोइ ॿुधाए न ॻाढ़ा पीर कहिड़ी शइ जो परस्तार आहीं डायरेक्टर साहब तव्हां बीठा छो भला मुर्शिद खे धकवाणी भॼी वेंदा हुआ ॻाढ़ो पीर ॿुधो अथई न त कहिड़े शरीफ़ जो परस्तार आहे हा मुंहिंजा बच्चा मां परस्तार आहियां अदाकारा बाबरा शरीफ जो बाबरा शरीफ मिस कोलंबो निशा इंटरनेशनल गोरीली हिट हाय हाय सब्र वॾा सब्र डायरेक्टर साहब हिकिड़ी जाइ ते बी छो थो ॻाल्हाई अरे हीअं तो थी भला स्प्रिंग लॻल थी जा थी करे ॻाल्हाए न भला पटे थी जा हा ही वॾो शौक़ीन आहे फिल्मनि जो मारिकार चङा भला पिटे भॼी आ मुंहिंजा पुट हाणे ईंदड़ फिल्म जा तव्हीं सितारा आहियो सितारा असां हिते न चंडू न सिज पोइ सितारा कीअं थींदा थी मां सुभाणे ईंदुसि तव्हीं एडवांस ॾींदो त पोइ सितारा थींदो ओए बचिया पिंदियानु ना पिंड ना था कर कोई किन खिस्क डायरेक्टर खिस्क लंबड़ू बच्चा छोटड़ू बच्चा ये खिसके तो ठीक आ तो विजो मथे में धूड़ अणो तो मोचड़ा हकीमा जमादार जी हरकत ॾिठई छा कई तोखे परे खां पतरी हणी भॼी वियो छा हल भाई काॾे हलूं
तर्स त घर जो कमकार त करे वठां वो था हलूं न शहर। शहर त कोन था हलूं, जहनम ॾे थो वञा, हलंदी तूं थी अच, मुझे घर जो कम रहेला। मूं त मिड़ई ॻाल्हि कई, पर हिते त सही वॾो आज़ार आ, माण्हू ॻाल्हि करे त फासी थो वञे। मां कयां थो जमादार जी नाकाम छापे जी ॻाल्हि, तूं वरी अलाए किथे थी वञी पुॼे। ॻाल्हि खे किथां वञी किथे थी पुॼाए। सिधी साईं इहा ॻाल्हि कर न, हरू भरू ॻाल्हि खे ये नागवार वकड़ छो पड़ी। ओ रन वरी बि मुंहिंजो ॾो, पहिरियों ॻाल्हि खे ॿुध पोइ जवाब ॾींदी कर न। तूं भी तकड़ में ॻाल्हि पूरी कर न, त पोइ मां खणी तोखां पुछा न कंदसि। हर ॻाल्हि में माना मां ॾोही, ईअं न। दिलि त चवंदी आहे केॾी महिल पाण खे फाही ॾेई जान छॾायां, छुटे जिंद हिन घर मां हितो मां। उहा बि भली ॾे, पर रसो त सॻो वठिजांइ। गरू मुड़सां ही मतां उहो रसो टुटी पए, हरू भरू जो इहो धक लॻई। सॼण मुंहिंजी वॾी आई हा, सॼण आहियां तुंहिंजी, तॾहिं त धक लॻण खां बचायई थी। मां कसम खणी थो चवां त तो जहिड़ियूं ज़ालियूं मुड़ुसनि खे परेशान करे ख़ुदकुशी करण ते मजबूर कंदियूं आहिनि। ऐं तो जहिड़ा मुड़ुस हूंदा न पाण त मरी वेंदा न, पर सॼी उमिरि जो लानताणो माइनि खे ॾेई वेंदा आहिनि। मां भला ॿाहिरि वञी धूड़ पयां, पोइ का जान छुटे, बाक़ी घर में त वॾी हालत आहे। हा हा भली वञे, पर रसे वारी ॻाल्हि त पकी आहे न। हड़ एक जेड़ा साईं, हड़ एक जेड़ा